जी मेहरान टीवीअ ते जेका हिन जी स्टोरी नशर थी, जंहिंखां पोइ मली जा सियासी ऐं समाजी माण्हू जेके हुआ इहे इन सां राब्ते में आया। अॼु अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ो ज़बरदस्त तक़रीब मुनक़द कई वई, इन खे आजाणो पेश कयो वियो। हिन जे मान में हिननि खे इन जी हौसला अफ़ज़ाई कई वई। ऐं आउं सम्झां थो जेकॾहिं इन ई तरीक़े सां इन ग़रीब मिसकिन माण्हुनि जी ईअं ई हौसला अफ़ज़ाई कई पई वेंदी ऐं हिन जे मदद लाइ ईअं ई माण्हू अॻियां जीअं ईंदा अचणु शुरू करे ॾिनो आहे, त आउं सम्झां थो हिन मली जे अंदरि अहिड़ो को बि ग़रीब मिसकिन माण्हू जेको पढ़णु चाहे थो, जेको अॻियां अचणु चाहे थो, पंहिंजे मलीर पंहिंजे मुल्क पंहिंजे वालिदैन जो नालो रोशन करणु चाहे थो, त उहो पुठियां नथो रही सघे ऐं उन्हनि जी मंज़िल परे न आहे। ऐं आउं सभिनी जेके मली जा जेके मुंतख़ब नुमाइंदा आहिनि, जंहिं सियासी समाजी माण्हू आहिनि, उन्हनि सां आउं पुरज़ोर अपील थो करियां त अहिड़ियूं जेकी फैमिलियूं आहिनि जेके पढ़णु चाहिनि था, जिन में शौक़ु आहे, त उन्हनि जो भरिजलो थियो ऐं उन जी जेका हौसला अफ़ज़ाई करियो त जीअं हू पंहिंजो ऐं पंहिंजे मुल्क जो नालो रोशन करे सघनि।